नाज़रीन, टंडो रहीम ख़ान यूसी में कोरोना वैक्सीन वोटर लिस्ट ते करण जो इंकशाफ थियो आहे। माण्हुनि खे वैक्सीन कराइण खां सवाइ पहिरें ऐं ॿिए डोज़ जा मैसेज मिलण लॻा। ज़रियनि मूजिबि दिहाड़ी ते मुक़रर वैक्सीनेटरनि पारां वोटर लिस्टुनि मां नाला ऐं तफ़सील कढी उमाणिया विया आहिनि। अवांखे नाज़रीन अहम ख़बर ॾींदा हलूं। टंडो रहीम ख़ान यूसी में कोरोना वैक्सीन वोटर लिस्ट ते करण जो इंकशाफ थियो आहे। माण्हुनि खे वैक्सीन कराइण खां सवाइ पहिरें ऐं ॿिए डोज़ जा मैसेज मिलण लॻा। ज़रियनि मूजिबि दिहाड़ी ते मुक़रर वैक्सीनेटरनि पारां वोटर लिस्टुनि मां नाला ऐं तफ़सील कढी उमाणिया विया आहिनि। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। टंडो रहीम ख़ान यूसी में कोरोना वैक्सीन वोटर लिस्ट ते करण जो इंकशाफ थियो आहे। माण्हुनि खे वैक्सीन कराइण खां सवाइ पहिरीं ऐं ॿी डोज़ जा मैसेज मिलण लॻा आहिनि। ज़रियनि मूजिबि दिहाड़ी ते मुक़रर वैक्सीनेटरनि पारां वोटर लिस्टुनि मां नाला ऐं तफ़सील कढी उमाणिया विया आहिनि। नाज़रीन अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। टंडो रहीम ख़ान यूसी में कोरोना वैक्सीन वोटर लिस्ट ते करण जो इंकशाफ थियो आहे। माण्हुनि खे वैक्सीन कराइण खां सवाइ पहिरें ॿिए डोज़ जा मैसेज मिलण लॻा आहिनि। ज़रियनि मूजिबि दिहाड़ी ते मुक़रर वैक्सीनेटरनि पारां वोटर लिस्टुनि मां नाला ऐं तफ़सील कढी उमाणिया विया आहिनि। इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि ॼाणण लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर मुर्तज़ा लाशारी साहब। मुर्तज़ा, कहिड़ो मामिलो आहे इहो? हाँ जी, बिल्कुल फराह यूसी टंडो रहीम खान में कोरोना वैक्सीन वोटर लिस्ट ते करण जो इंकशाफ थियो आहे। एतिरनि ई माण्हुनि खे वैक्सीन कराइण बिना ई पहिरें ॿिए डोज़ जा मैसेज जेके आहिनि उहे वसूल थियण लॻा आहिनि। ज़रियनि मिलियल ॼाण ख़बर पई आहे त दिहाड़ी ते मुक़रर वैक्सीनेटरनि पारां वोटर लिस्ट मां नाला ऐं तफ़सील कढी जेका आहे खाना पूरी कई थी वञे। मुख़्तलिफ़ सेक्टरनि सां बिना कंहिं ॿुधाइण जे वोटर लिस्ट सां केतिरनि ई माण्हुनि जे वैक्सीन करे छॾी आहे। उन्हनि जा मैसेज पिण वसूल थियण लॻा आहिनि। जी ठीकु आहे मुर्तज़ा, अपडेट करण जे लाइ महिरबानी अव्हां जी।